न घर लहां तुंहिंजो। वांदकाई मिले थी यादुनि खां, नाव वेठो थो बस लिखां तुंहिंजो। कंहिंजी नीयत जो भरवसो कहिड़ो, ज़िक्र कंहिंसां नथो कयां तुंहिंजो। ओचितो छिरक थो वञे निकिरी, जाग में ख्वाब थो ॾिसां तुंहिंजो। ऐं केरु नज़रुनि में थो रहे हरदम, नाम गुल कीअं भला लिखां, नाम गुल कीअं भला लिखां तुंहिंजो। साईं जे शाइरी जा ख़ूबसूरत क़िस्म जे समाज में नज़र कंदा रहंदासीं। ऐं साईं गुलाम नबी गुल साहिब जे हवाले सां शमीर ॻाल्हि कई। असां गुज़िरियल को 4-5 महीननि खां वठी मुसलसिल डॉक्टर फयाज़ बि वियो, शमीर बि 2-3 दफ़ा साईं ॾे वियो, गुज़ारिश इहा ई खणी त असां हिते फ़ैसिलो कयोसीं त साईं सां असां हिते रिहाण कयूं, या साईं जो पंहिंजो इरादो इहो हुयो त मां दोस्तनि सां कचहरी कयां। पोइ असां साईं खे चयोसीं त भला कोई हिकिड़ो दोस्त तव्हां सां मॉडरेटर तौरु विहारींदासीं, पोइ तव्हां जेके बि 15-20 मिंट असांखे ॾिना उहो प्रोग्राम उते ई ख़तमु कंदासीं, तव्हां सां कचहरी रखंदासीं। साईं हुन लाइ आमादात थियो बि हुयो ऐं चयो बि हुयईं त मूंखे अचे तव्हां खणी वञिजो। पर पोइ वरी साईं खे आख़िर में तबियत में नाचाकाई थी पई, चई मूंखे थोरो छॾियो। बहरहाल असां साईं खे यादि कयूं था, हीअ बि यादि जो सिलसिलो आहे। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं जे हवाले सां पंहिंजे ख़्याल जो इज़हार करण लाइ सिंधी संगत डाटकाने जे राब्ता सेक्रेटरी सरदार हुलियो खे त अचे ऐं साईं जे हवाले सां पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे। साईं गुलाम गुल जे हवाले सां तहज़ीबी रेफरेंस आहे। घटड़ कंबर लाइ ख़ासि करे या हिन इलाइक़े लाइ चवंदा आहिनि त इहे पुठिते पियल इलाइक़ा आहिनि। हुतां हिकिड़ो माण्हू निकिरे थो, तालीम जे सिलसिले में अॻिते वधी करे नौकरी हासिलु करे थो। नौकरी हासिलु करण खां पोइ जेका हुनजे अंदर में तड़प आहे उनखे ॿाहिरि थो विझे ऐं लगातार वीहारो खनि किताब लिखी थो वञे। उहे 20 किताब कोई शाइरी जा, नावल जा ऐं कहाणी जा आहिनि। हिकिड़ो माण्हू एॾी वॾी वुसत रखे थो जो मुख़्तलिफ़ टेक्निक्स में पाण खे मञाए थो, ऐं हीउ जेको अदबी माहौल आहे सिंध जो, लाड़काणे जो, उन में पंहिंजो पाण खे पहिरीं सिफ़ में खणी अचे थो। इहो कमाल साईं गुलाम नबी गुल जो ई आहे। मुंहिंजो सां मुलाक़ातूं कुझु आदिल साईं जे सां गॾिजियूं थियूं, कुझु कदीर शेख ऐं अहमद आज़ाद ऐं 2-3 कचहरियूं अज़ीज़ कासमानी ऐं तसवर सां थियूं गॾिजी। वेझड़ी मुंहिंजे ख़्याल में 2 या 2.5 महीना थींदा मां अज़ीज़ कासमानी ऐं तसवर हुन वटि विया हुआसीं ऐं काफ़ी हुन सां कचहरी थी। ऐं मूंखे यादि थो पए त मां गुज़ारिश कई अज़ीज़ कासमानीअ खे त उहा साईं जी थोरी फुटेज वठे, वीडियो वठे, रिकॉर्ड करे, छो त साईं कुझु अहिड़नि मसइलनि ते ॻाल्हायो पिए जेके मां सम्झां पियो त इहे तारीख़ी आहिनि ऐं सुभाणे असांखे इहो वॾो लाभ ॾींदा। त मूंखे उमेदु आहे त अज़ीज़ वटि उहे शयूं रिकॉर्ड महफ़ूज़ हूंदियूं जेके असां जेको आहे त दोस्तनि सां शेयर कंदासीं या सोशल मीडिया ते आणींदासीं। हूअं त हीअ एॾो को प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में अदबी संगत खे करणु घुरिजे आहे, छो त अदबी संगत जो इहो फ़र्क़ बि आहे ऐं साईं असां गॾु बि रहियो आहे। पर हीउ प्रोग्राम आर्ट काउंसिल वारा साईं जी तॾहिं ते अनाउंस करे चुका हुआ। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आदिल साईं सां ऐं इहा ॻाल्हि ॿोल थिए थी त तहज़ीबी रेफरेंस कंदासीं, पर उनखां अवल आर्ट काउंसिल वारा उते अनाउंस करे आया हुआ। ऐं जॾहिं मां साईं जी दुआ खणणु वियो साईं जी तॾहिं ते ई त संदनि रासनि सां ॻाल्हि ॿोल थी। साईं जो जेको अंशफल मवाद आहे मूं गुज़ारिश कई त उहो तव्हां प्रोग्राम में खणी अचिजो त असां वस वारनि इदारनि सां लिख पढ़ करे उन मवाद खे पहुचाईंदासीं।